खैर आज सर ॾे खैर हुजे तोखे अचण जो हिते कहिड़ो पियो हो ज़रूर मूंखे इहो न्यापो मिलियो हो मां खे बांध काई थे हां त मां पाण पहुची वञा हा न तूं हेॾे छाजे लाइ आई जेकॾहिं को हेॾे ईंदे वींदे ॾिसी वठेसि त उहो बि घोघीअ में असांखे अमा हूअं बि रहमत जे अचण खां पोइ आज़ाब में पिया गुज़ारे जेड़ी महिल ॾिस दिलावर जो पिस्टल असांजे मथां आहे उभो आहे हाँ दिलावर रिवॉल्वर तोड़े छो छा थियो अथसि हा जे तोसां ॻाल्हि करे त तूं वञी पूरे बंभोर खे बाहि ॾे न ईअं न ख़बर आहे भले तव्हीं केतिरो बि लिकायो ऐं पर जिथे ढूंढ हूंदो न उते धप त निकिरंदी माई चए छा थी ढूंढ आई तूं त हाणे सम्झी आहियां त पंहिंजी धप खणी तूं हिते आई आहीं का त ॻाल्हि आहे जो दिलावर तव्हां ते रिवॉल्वर खयो बीठो आहे ऐं न त वीचारो ग़रीब मिस्किन ऐं हुन त कॾहिं पखी बि कोन मारियो आहे पोइ तव्हां खे मारण लाइ तयार थी वियो खैर जे सर ॾे खैर जहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे तूं रुगो पाण खे संभाल ऐं हाणे छॾ हे ॻाल्हियूं हाणे आऊं का नंढड़ी ॿार कान आहियां या दुनिया में उथी वेठी कान आहियां जो मूंखे हिननि ॻाल्हियुनि जी ख़बर ई कान हूंदी आहे ओ अमड़े तव्हां हाणे हलो तव्हां हीअ माई वॾी रज़न आहे इहो कन ते हथ रखी अहिड़ी अलोमिया कंदी जो तव्हां कान खणण जहिड़ियूं न रहंदव तंहिंजे करे हलो हाणे अमा ठीकु आहे असां त वापसि वञूं था पर हे हथ थी जोड़े असां ते महिरबानी कर रहमत खे वापसि वठी आ महिरबानी कर असां ते ओ अमड़े मां राति अचे रहमत खे वापसि वठी बस ॻाल्हि त ॿुधो रहमत जो उते तव्हां वटि पहुचा आहे उन जे पहुचण सां तव्हांजो कमु त ख़राब थी वियो हूंदो न चाची तूं त ख़ुदा खे मन कोई परेशान हुजे उनखे तूं वधीक त परेशान न कर ऐं इन में कूड़ कहिड़ो आहे हा दिलावर जहिड़ो माण्हू उन जे हथ में बंदूक ऐं तव्हीं अची हिते पहुतियूं आहियो ॻाल्हि त साफ़ ज़ाहिर लॻी पई आहे न खत ॻाल्हि आहे जो दिलावर जहिड़े साबरिन माण्हुनि जे हथ में बंदूक इहे त बंदूक हू बि कोन खणंदो हा आहिनि मुंहिंजूं छोकिरियूं ख़राब तूं छा कंदी ॿुधाए हा वरी बि तोखां घटि झकी थी सोनी सदको सोनी हाणे तो हलण जी कर जेकॾहिं वधीक हिते बीठीसीं न तो ख्वार थींदियूंसीं हाणे पढ़ो त सॼे ॻोठ में लॻी चुको आहे हाणे पर्दो थियूं रखो कहिड़ो फ़ाइदो अमा असां त वञूं था पर कंहिं ख़ुदा खे मन अची न रहमत खे वापसि वठी वञ राति असां त जान छॾाए अचो सोनी हलूं अड़ी हेॾे जन्नत खैर जेसर ॾे खैर हुजे मां थी चवां त तूं त कोन थी खणी कुहण जहिड़ी छो ॻाल्हाई थी सच थी चवांव ख़बर कान्हे कंहिंखे हाणे इहो सच पाण ताईं रखो त सिर न खणाए खैर जेसर ॾे खैर हुजे जंहिंमहिल ॾिस तंहिंमहिल ऑफ टू पई ॻाल्हाईंदी जंहिंमहिल ॾिस तंहिंमहिल ऑफ टू कोन थी ॻाल्हाए सॼी दुनिया खे ख़बर पइजी वई आहे भले दुनिया खे ख़बर पइजी वई आहे हीअ मोतबर ॾिस जेका वते थी ॾस ॾींदी ॻाल्हि त ॿुध कुहण जहिड़ी मां न तुंहिंजी छोरियूं आहिनि छोरियूं ऐं जंहिंजे पोयां दिलावर को कातियूं खयो थो घुमे ख़्याल कजां इहा काती कॾहिं तुंहिंजी बि गिची ते न अची वञे बस कर ओ जन्नत बस करे वधीक मुंहिंजी रत न साड़ बस करे मुंहिंजी जुती ऐं ॻाल्हि त ॿुध घणेई मूं बस कई पर हाणे मूंखे लाचार कोन पियो आहे जो तो जहिड़ी जे अॻियां हरू भरू पंहिंजी बेइज़ती वती करायां ठाहियो हाणे बस कर ख़बर आहे मूंखे जेका तूं इज़त वारी रन आहे हा इज़त वारी रन आहे अड़ी ॻाल्हि त ॿुध पोइ बि तुंहिंजी न ठाहियो वञा थी मां पाण ई थी मां छोरियुनि खे सम्झाए अचां तूं रुगो पंहिंजे ज़बान ते कंट्रोल कर हा हल वॾी आई आहे वेचारी इज़त वारी सुञाणा तो बाबा साईं अहिड़ी ॻाल्हि कान हे मोलू हरू कूड़ हणी ऐं तव्हांखे बताल करण थो जाए भाई कूड़ पिया मरे था तूं थापड़ा ॾिठई वॾा बाबा ए कूड़ई तू गुलाम कादिर को पुछो दर ते इहा ॻाल्हि हे या कान्ही हा बाबा साईं हा अरे रे डरो मुंहिंजा अखियुनि जे अॻियां अरे हल निकुर चवां थो अरे तू भी हलो गुलाम कादिर
हेड़ा चवण कर पेर ड्राह गाल गाटे को चढ़ गयो धरते। हलो हलो हल तू भी। बाबा साईं दरअसल ॻाल्हि इहा आहे, ॻाल्हि में कुझु बि न हूंदो, मोलू कूड़ पियो वणे। बस चुप रह, बस। पंहिंजी छोरीअ जे बारे में एॾी सफ़ाई ॾियण जी ज़रूरत न आहे। भली कुझु बि हो, पर इहा हवेलीअ खां ॿाहिरि निकिती छो? बाबा साईं मां सां मिलण लाइ वई हूंदी। सोनी सोनी कंहिंजी इजाज़त सां हवेली मां ॿाहिरि निकिती। जे ख़ैरा सां मिलणो ई हुयुसि त हुनखे हवेलीअ में घुराए वठिया। ईअं बग़ैर इजाज़त हवेलीअ में निकिरी हली वई। पर सोनी बग़ैर इजाज़त जे हवेलीअ खां ॿाहिरि वई छो? न बाबा साईं न। छॾ चुप रह, छॾ चवां थो, माफ़ कयो बाबा। चवां थो मूंखे छॾ छॾ। माफ़ कयो बाबा साईं, मां तव्हांखे हथ थो ॿधां, माफ़ कयो बाबा साईं। राम कर या खुदा। अदी बारो कर जुलुम थियो, कार थियो। अदी दिलावर खान जेको रेवार रोता कमा खणी आई सोनिया के बाण लाइ पियो वञे। ए या हुसे हलो ता हलो। अदी सोचण जो वक्त न आहे। हल
तुझे हथन खे ॾिसी हिनखे बख़्श कयांसि थो। बाक़ी तुम्हारी छोरी जा यही कम रहा तो मूंखां हुनखे ज़िंदा को भी बचाए नथो सके, को भी न। हो सोनी अम्मा, हो सोनी अम्मा, दर खोल सोनी। ना मां न, मां दर न खोलींदसि, मूंखे मारे छॾींदो दिलावर। अम्मा, हो सोनी दर खोल अम्मा, अम्मा। अम्मा, अम्मा सोनी दर खोल। अम्मा माया तुझो मामो बचा दिलावर वियो। अम्मा दर खोल अम्मा। अम्मा मूंखे मारे छॾींदो दिलावर, मूंखे मारे छॾींदो। बस कर को भी कोन मारी दो। खैर आजे सर देखा है मुझे अजा मतियरी बैठी है, दिल जाए कर दो, जो मारी दो, बस करेंगे। सब्र कर अम्मा, सब्र कर, रखो रब्बते। हलावट देर ना है, तेरी भी मिस्कीनन मार चंगी न तस। रब्बा का वकीला तू सब्र कर, जिस रब्बा जा फैसला तक किया दा थे रुपया तेरा जिसरा ने खैर उसे समझा सब कुछ दिए बड़ परवा बेवस आया नती पुजी सका। बस अम्मा, बस बस। बादशाह खान असांजे प्लान खे नाकाम कयूं हलियो वियो। बाबल साईं हाणे खान साईं काथे वेंदा छॾींदो? अहिड़ी का बि ॻाल्हि न थींदी। न बादशाह, हाणे खान न मुड़ंदो। ऐं मूंखे ख़बर आहे हाणे कुझु बि न थींदो। खणी असां खान खे माराइण में नाकाम विया आहियूं। पोइ बि असां अहिड़ो ॿिज छटियो आहे जो दरिया ऐं खान में दुश्मनी जनम वठंदी ऐं जंहिंजो फ़ाइदो असांखे ई मिलंदो, असांखे। बादशाह, नई खान ॿार आहे, नवई बेवकूफ़ जो दरिया खे पंहिंजो दुश्मन सम्झंदो। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ त दरिया ऐं खान जे विच में दुश्मनीअ खे कीअं तयारु करणो आहे। हुकुम बादशाह। खान तव्हांजे मथां हलां ज़रूरु कंदो, पर तेसी ताईं तव्हांखे न मारींदो जेसिताईं हू हक़ीक़त ॼाणण जी कोशिश न करे। कहिड़ी बादशाह? त पोइ ॿुधो, तूं हाणे सम्झी वई? हा बाबा साईं, अलण अंधो न आहे, अलण ॾिसे थो ऐं सभु सम्झे थो। मां त रुपए जो रुपयो सम्झी वियुसि। पर बादशाह, बस जेको तोखे कुझु चयो आहे न, तूं उन ते अमल कर ऐं पोइ ॾिस त कीअं थी इन ॿिन्ही जे विच में बाहि बणे। खान, मुंहिंजी त सलाह इहा आहे, कुझु ॾींहं सब्र कयूं जेसि ताईं तव्हांजी तबियत बिल्कुलु सही थिए। न मीर, मुंहिंजा दुश्मन एतिरा खुश नसीब न आहिनि जो मां उन्हनि खे एतिरी मोहलत ॾियां। हिते ई आहिनि, भॻा कोन था वञनि। कुझु बि हुजे अमीर, कुझु बि हुजे, उन्हनि खे रिआयत न ॾियणी, छो त उन्हनि मुंहिंजे पुठीअ पोयां वार कयो आहे, पुठीअ पोयां। ऐं मां उन्हनि खे हक़ल ॾेई
सीने ते वार कंदुसि सीने ते। सभ खां पहिरियां कंहिंजो नंबर आहे खान? सब खां पहिरियां इहा हक़ीक़त ॼाणी आहे त हिन में हथ कंहिंजो आहे। या आदम खान जो, या हिन सूबेदार वाहिद जो, या असांजो ई दोस्त दरिया गद्दार आहे। इहा ख़बर कंहिंखां पवंदी? हक़ीक़त ताईं कोन पहुची सघंदासीं। शायद तू अञा खान खे सुञातो ई न आहे अमीर। जेकॾहिं न मां पंहिंजीअ ते अचां त कूका बि मूं अॻियां ॻाल्हाइण शुरू कनि त पोइ ही आदम खान हुन जो कमदार छा आहिनि? हा, जेकी मुंहिंजी हिन बंदूक जे अॻियां कूड़ हणंदा। सभ खां पहिरियां कहिड़े मुर्गे में हथ विझंदो वॾा? सब खां पहिरियां इहो आदम खान वारो कमदार अल्लाह अंथो इनखे कहले था अचूं ऐं उन खां ई फासराइणो आहे त मुंहिंजे फासाइण में कंहिं जा हथ आहिनि त जीअं जल्द खां जल्द उहे हथ कटे फिटी करे छॾियो त जीअं खान खे फासाइण लाइ का ॿी साज़िश कॾहिं बि तयारु न थिए। हा मीरा, हा, छो त खान पंहिंजे दुश्मननि खे कुरड़ी कराईंदो। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे अमड़। हाणे अल्लाह साईं खणी ख़ैर कयो, मूंखे बि मोकल ॾे त हाणे मां वञा घर। अम्मा, दिलावर अची ॿीहर मूंखे मारींदो। ओ अम्मा, इहा झट घड़ीअ जी कावड़ हुई जेका ख़तम थी वई। हाणे तोखे कुझु बि कोन चवंदो, दिलि चाहे कर। कुझु घड़ीअ जी ॻाल्हि किथे अम्मा, उनखे त 5-7 ॾींहं थी विया आहिनि जो दिलावर जे हथ में पिस्टल आहे। असांजूं निंड्रूं ई हराम थी वियूं। मूं ते एतबार नथी खणी सोनीअ खां पुछ। चाची खेरा, असां कयो बि कुझु कोन्हे, पर अलाए छो रेस कावड़ में लॻो पियो आहे। बसि अलाह साईं ख़ैर करे। चाची खेरा, मां त सम्झां थी को न को ज़्यान ज़रूर थींदो। छोरी, अल्लाह पनाह ॾींदो, अहिड़ी वाई त न कढ। न मड़ी न, तूं मूंखे छॾे अकेलो न वञ। ओ अम्मा, मां जे हिते वेठी रहियसि न त वरी इहो दिलावर होश खां निकिरी वेंदो। इन करे मां हाणे हलां। ख़ुदा कंदो त वरी का बि अहिड़ी ॻाल्हि न थींदी। पर जेकॾहिं वरी बिगड़ियो त मां रहमत खे चई थी छॾियां, पाण ई अचे मूंखे ॿुधाए वेंदी। न मन, रहमत खे तूं छॾ। थी सघे त नी रहमत खे तूं हितां वठी वञ। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे अमड़। जेकॾहिं हिते कुझु थियो त इहा भेण अथई, वरी बि भेण विच में ईंदई। बाक़ी हे ॿई तमाशो बि ॾिसंदई, तमाशो। हा ओ अम्मा, मां इन करे ई चवां थी त रहमत हिते हवेलीअ में हुजे, इन में तुंहिंजी भलाई आहे। बाक़ी मां हाणे वञां थी पई, वेंदी सांस ओताक ते वञी मेड़ में कंदी सांस। ॿुधई, पोइ त वञी घर में सुकून कयां न। हाणे मां हलां मुंहिंजी अमड़, अल्लाह साईं ख़ुशि रखंदी। अमड़ धीअ सुनी, चङो अमड़। असां ॿिन्ही हवेली में निकिरी वॾी ग़लती कई आहे। हवेली खां ॿाहिरि बि जेकॾहिं हलियासीं त तुंहिंजी अमड़ जे घर हलियासीं, को गुनाह त कोन कयोसीं न। इहा ॻाल्हि भला हाणे दिलावर खे केरु सम्झाए? अचे रेस वॾो, उनखे मां पाण थी चवां, पोइ भले रेस वॾो मूंखे मारे छॾी। न सोनी न, ख़ुदा खे मन, का बि हाणे दिलावर खे छेड़छाड़ न कजांइ। हू थधो लॻो ईंदो, तूं मतां बिगाड़ी छॾीसि। कोन थो बिगड़े, मां रेस वॾे खे सुञाणियां थी। न सोनी न, पहिरियों अहिड़ो न हुयो। जेको दिलावर गैर मर्द हवेलीअ में ॾिठो आहे न, उन खां पोइ होश ई विञाए वेठो आहे। सोनी सदिको सदिको, राणी तूं परेशान न थी। रेस जेको कुतो हिन हवेली में ॾिठो आहे न, ख़ुदा कंदो जल्दी मरंदो ऐं असांजी जान छुटंदी। बसि अलाह ईअं कंदो सोनी। ज़ीनत, तो मुझे सिर खणण जी कोशिश कई, पर मां तोखे माफ़ कयो ऐं तोखे बचाइण में सालू जो वॾो हथ आहे।
मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त आख़िर सालू सां तुंहिंजो कहिड़ो तालुक आहे। मूंसां इन इल्ज़ाम हणण खां अॻु में तूं मूंखे गोली हणी छॾी आहे, गोली हणी छॾी आहे। इन करे चवां थो त मां हर ॻाल्हि बर्दाश्त करे सघंदुसि, पर पंहिंजी इज़त ते दाग़ मूसा ख़ान कॾहिं बि बर्दाश्त न कंदो, कॾहिं बि न। न मूंसां अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे। कल्ह बि मां पाक हुयसि ऐं अॼु बि मां पाक आहियां। मुंहिंजी इज़त मुंहिंजे अलाह रखी आहे, पर जेको न तो दादली ऐं सालूअ खे मथे ते चाढ़े रखियो आहे न। माई, असांजी ॻाल्हि खां सवाइ तुंहिंजे वात में ॿी का ॻाल्हि आहे माई? दादली, हिन वक़्तु हितां हली वञ ऐं वञी पंहिंजे कमरे में वेह। छो, मां हिते नथी वेही सघां छा? तोखे चयुमि त हितां हली वञ, इन खां पहिरियों जो मुंहिंजो दिमाग़ फिरे ऐं मां कुझु जज़्बात में अची तोखे चई वियां। हली वञ हितां, हली वञ। मूसा, तुंहिंजो शक एतिरो जल्दी असांजे मथां वधंदो, इहो मूं कॾहिं सोचियो बि न हुयो। इन शक जो बुनियाद तुंहिंजे पीउ रखियो आहे। पीउ जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त अॼु खां पोइ बाबा हिन हवेलीअ में पैर ई न रखंदो। पर तो अॼु उन माण्हू मथां शक कयो आहे जेको तुंहिंजे मथां साह क़ुर्बान करण लाइ बि तयारु हूंदो आहे। दादली, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध।